अबू जहल वारा सॼो कंट्रोल मुशरिकन वटा मके खां निकिरी थोरो जेकॾहिं उत्तर वञे त मदीनो आहे मदीने में ऐं ख़ैबर में यहूदी उन्हनि जी पंहिंजी हुकूमत वॾा उन्हनि जा बाग वॾा पैसे वारा मकार अटकली सऊदी अरब खां ओभर तरफ़ इराक आहे जंहिंमें नुजूमी तारा परस्त फालन कढण वारा कामण ने डोह कढण वारा गैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारा माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण वारा इराक में नुजूमिन जी हुकूमत आहे ईरान में बाहि जा पुजारी मजूसी लानती वॾी हुकूमत आहे ताक़तवर पैसे वारी ईरान जी रोम में ईसाई अंग्रेज कुत्ता लानती उन्हनि जी हुकूमत आहे नजद तिहामा ताइफा इन्हनि इलाइक़नि में कम्यूनिस्ट आहिनि इन्हनि जी वॾी आबादी रहे थी वमा हिय इल्ला हयातुन दुनिया नमूतु व नहया इहो उन्हनि जो अक़ीदो हो न अल्लाह साईं आहे न आख़िरत आहे न जन्नत आहे न जहन्नम आहे सिर्फ़ हीअ दुनिया जी ज़िंदगी आहे जंहिंजो तर्जुमो उर्दू वारे हीअं कयो त दुनिया का मज़ा ले लो ये दुनिया तुम्हारी है सिंधी में चवंदा त खाई पी वेठो मरी हुई वेंदासीं इहो कम्यूनिस्टनि जो अक़ीदो हो हाणे इन माहौल में अल्लाह जे रसूल दुनिया में पंहिंजा कदम मुबारक छॾिया मुशरिक यहूदी कम्यूनिस्ट नुजूमी मजूसी यहूदी 6 मज़हब 6 हुकूमतूं इन्हनि जो रोब ताब दबदबो फौज पुलिस पैसो सॼो इन्हनि वटि आहे इन माहौल में अल्लाह जे रसूल कदम छॾिया अकेलो आहे साण सां गॾु फौज बि कान्हे यतीम आहे अलम यजिदक यतीमन फआवा आयो आहे पर यतीम आहे अबो अम्मा कोन्हे आयो आहे पर अकेलो आहे साण सां गॾु फौज बि कोन्हे आहे बि मिसकीन दौलत बि कान्हे वटि जो पैसनि जे ज़ोर ते माण्हुनि खे ब्लैकमेल करे मुस्लमान करे रसूल वटि पैसो बि कोन्हे दौलत बि कोन्हे फौज बि गॾु कोन्हे आहे बि अकेलो अबे अम्मा जो साथ बि कोन्हे इन माहौल में रसूल ऐलान कयो कहिड़ो लियुज़हिरहु अला दीन कुल्ले व कफ़ा बिल्लाहि शहीदा अदा तवज्जो था ख़राब करियो वेही रहो पछ वठां अहिड़ी कई अथव जहिड़ो कारो नांग आयो तव्हां पाण मजमे खे ख़राब था करो पासी न थियो मुंहिंजे वाइद में चेर बि भूल न करे रसूल अकेलो आयो आहे यतीम आहे फौज कोन्हे का नारो कहिड़ो रसूल आयो लियुज़हिरहु अला दीन कुल्ले आऊं हिन जे लाइ आयो आहियां त ही दुनिया जा सभई मज़हब सभई हुकूमतूं ख़तम करे मिलिया मेट करे नेस्त नाबूद करे अल्लाह जो दीन नाफ़िज़ करियां क़ुरान जो कानून जारी करियां ऐं पंहिंजे दीन खे ग़ालिब करण जे लाइ आयो आहियां ऐं हे सभई मज़हब ख़तम कंदुसि हे सभई हुकूमतूं चट पंहिंजो दीन नाफ़िज़ कंदुसि उन ज़माने में वॾो ऐलान हो जॾहिं त हिकिड़ो आहे अकेलो आहे यतीम आहे अथसि कुझु कोन को ऐलान इहो पियो करे त सॼी दुनिया ते ग़ालिब ईंदुसि वॾो ऐलान हो माण्हुनि चयो त हीउ चरियो थी वियो आहे मजनून जा लक़ब ॾिना माण्हुनि साईं जिन खे त हीउ चरियो आहे अहिड़ा ऐलान पियो करे त सॼी दुनिया ते ग़ालिब ईंदुसि कीअं ग़ालिब ईंदो हींअर जेकॾहिं मौलवी ईसा घोटगी में ऐलान करे त आऊं टंडे बाहि खां मोसला थी आयो आहियां ऐं घोटगी जा सभई माण्हू मारे चट करे सॼे शहर ते कब्ज़ो कंदुसि तव्हां चवंदा मौलवी ईसा चरियो थियो आहे दिमाग़ ख़राब अथसि हिकिड़ो माण्हू हेॾे शहर ते ग़ालिब ईंदो ॻाल्हि सम्झ खां बालातारा जॾहिं रसूल इहो ऐलान कयो तॾहिं बि माण्हुनि कोन सम्झो हो त रसूल कीअं थो हिन दुनिया ते ग़ालिब अचे दिमाग़ में ॻाल्हि कान आई पर हाणे इहो इनक़िलाब थो अचे ऐं रसूल जो इहो ऐलान सचो थो थिए हाणे आस्ते आस्ते महिनत शुरू थी वई ऐं दायरे इस्लाम वधंदो रहियो माण्हू मुस्लमान थींदे रहिया आस्ते आस्ते रसूल जी जमात वधे पई
चवन था त अबू बकर भी मुसलमान थी वियो है, हजरत अली साईं भी मुसलमान थी वियो, ज़ैद भी मुसलमान थी वियो है, अबू ज़र गफ़ारी, तला, ज़ुबैर, ओस्मान। हाँ रसूल जी जमात वधे पई, हा बा वधे पई, फलाना 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 सब मुसलमान थी विया। हीअं खलबली मची काफ़रनि में। अब छा करियूं हाणे कि हाणे अचो त जेको मुसलमान थियो हुनखे सज़ा ॾियूं, ॿधो हुननि खे, हिकिड़नि खे जेल में हणो, हिकिड़नि खे फांसियूं ॾियो, हिकिड़नि खे टांडनि ते सुम्हारियो, त हे इस्लाम खां बाग़ी थियनि। काफ़र पंहिंजी मन मस्ती में शुरू थी विया। हेॾा इस्लाम जो दायरो आस्ते आस्ते वधंदे रहियो। टांडा भी कबूल आहिनि, जेल भी कबूल आहे, फांसी भी कबूल आहे, सभु कुझु कबूल आहे। ज़नीरा जूं अछूं निकिरी वयूं, सुमैया ॿ टुकर थी वई, बिलाल टांडे सुतो पियो आहे, अम्मार यासिर बाहि ते पिया आहिनि, ओस्मान साईं जेल में ॿधो पियो आहे, अबू जुंदल अबू बसीर खे ज़ंजीरूं लॻियूं पयूं आहिनि, पर ला इलाहा इल्लल्लाह जी तवार हले पई, मुहम्मद मुस्तफ़ा जो दीन पखिड़े पियो, माण्हू वधनि पिया, काफ़र परेशान आहिनि। हलंदे 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 स्टेज बाय स्टेज जॾहिं रसूल जी जमात जो अंग थियो 39 मुसलमान थी विया आहिनि। अच्छा हाणे अल्लाह जे रसूल दुआ घुरी, अल्लाहुम्मा अइज़िल इस्लाम बि उमर इब्नुल ख़त्ताब ख़ास, या रब्बिल आलमीन जेकॾहिं इस्लाम खे इज़त ॾियणु चाहीं थो त उमर खे मुसलमान करे मुॾा रवानो कर। जी बिस्मिल्लाह आयो उमर, अस्सलाम वालेकुम, तलवार खणी निकितो शिकार करण, पर पान शिकार थी वियो, रसूल जी खिदमत में आयो आहे, मुसलमान थियण आयो आहे, कलमो पढ़ियो आहे। इस्लाम जी तारीख़ में सभ खां पहिरीं पहिरीं जॾहिं उमर कलमो पढ़ियो हो, तॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा पाण नारे तकबीर जो आवाज़ बुलंद कयो। हा इनजे करे तव्हांखे ॿिया नारा ॿुधण में ईंदा मुख़्तलिफ़ जलसनि जुलूसनि प्रोग्रामनि में, सम्झो कई अॼुकल्ह छो त जदीद दौर आहे, हिन दौर में रोज़ानी मोबाइल सेट नओं थो अचे मार्केट में। क्यू मोबाइल जा 200 सैंपल मार्केट में अची विया। जदीद दौर आहे, नओं वरी टच स्क्रीन पयूं अचनि, रोज़ नवां मॉडल पिया अचनि, इनजे करे रोज़ नवां नारा, रोज़ नयूं ॻाल्हियूं, रोज़ नवां तरीक़ा, छो त जदीद दुनिया जे करे दीन बि असांखे जदीद खपे, पुराणो दीन न खपे। इनजे करे इमरान खान बि छोरियूं अची आयो इस्लामाबाद में कि नओं पाकिस्तान खपे, ऐं नओं पाकिस्तान थो ठाहियां। ज़रदारी चयो त सब्र कर त पुराणो आऊं खपाए वठां, पोइ वरी नओं तूं ठाहे। 40,000 रंडू वठी जी इस्लामाबाद जे रोडनि ते वेही रहियो, टायर पादरी बि गॾो, 40,000 छोरियूं ऐं छोरा हंगनि किथे, बाथरूम में हुया कोन। पोइ रोडनि ते उते जो उते छोकिरा छोकिरियूं नियाणा नियाणियूं सभु उते, हिकिड़ो हंगे वेठो, ॿियो मूवी वेठो करे। अॻियां निहार त मीनारे पाकिस्तान, पोयां निहार त थर जो पुराणो खूह। हीअ आहे नओं पाकिस्तान। नवां नवां नारा इस्लाम जे अंदर नारे तकबीर आहे, जेको उन ॾींहुं बुलंद थियो जंहिं ॾींहुं फारूक आज़म इस्लाम नारे तकबीर, नारे तकबीर, शान मुस्तफा। 40 मुसलमान थिया, उमर मुसलमान थियो, अंग थियो 40। जिब्राइल आयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 आसमाननि जे मलाइकनि मूंखे पंहिंजो नुमाइंदो करे मोकिलियो आहे त वञ मोहम्मद मुस्तफ़ा खे उमर जे मुसलमान थियण जूं मुबारकूं ॾेई अच। हेॾा 40 मुसलमान थिया, उमर आयो, क़ुरान जी आयत नाज़िल थी, या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मन तबअक मिनल मोमिनीन। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा उमर अची वियो, हाणे परवाह कोन्हे, 40 खोड़नि, ॿियो केरु मुसलमान न बि थिए त बि तोखे परवाह कोन्हे। 40 इहे वादू रब जी मदद तोसां गॾु आहे। जी बिस्मिल्लाह, हल अॻिते। उमर जो मुसलमान थियो, अॻु में जेको मुसलमान थियो सो रसनि में ॿधो पियो आहे, ईमान खे लिकायो वेठो आहे, टांडनि ते सुतो पिया। उमर जो मुसलमान थियो त तलवार खणी मके में घिड़ी पियो। अबू जहल खे कहिड़ो आहे, अड़े कढो अबू जहल खे ॿाहिरि, अबू जहल घर में निकिरे, कढो अबू जहल खे ॿाहिरि, नथो निकिरे। चई ॿुधाए छॾियो त उमर मुसलमान थी विया, जेको अंगूठो पटणो ॾे थो पटे वञे। हा, जंहिं मके में चैलेंज कया काफ़रनि खे, सो उमर। आस्ते आस्ते मुसलमान वधंदा,
दुनिया लाई छा खबर ना जाहिला ला छा किताब कंदा पढ़न ता पढ़ी दो तारीखुल खुलफा वारे लिखियो आज क़यामत जदी जने पूरी दुनिया जा इंसान अची गड थींदा अल्लाह तबारक व तआला अर्श खां नाज़िल थींदो हिसाब किताब वठण जे लाइ रब लहंदो हर कंहिं शइ जो नुज़ूल पंहिंजे अंदाज़ जो हवाई जहाज एयरपोर्ट ते लही वियो मौलवी ईसा 8वीं मंजिल ते हो सो लही आयो सवेरी मूंखे 103 डिग्री बुखार हो पर हाणे लही हो पहिरीं मूंखे कावड़ हुई पर हाणे लही वई दरियाए सिंध ते पानी फुल हो पर हाणे लही हो पानी जो लहण कावड़ जो लहण बुखार जो लहण हवाई जहाज जो लहण माण्हू जो मथां का लहण हर शइ जे लहण जो अंदाज मुख़्तलिफ़ आहे रब जो लहण जहिड़ो रब आहे अहिड़ो हुनजो नुज़ूल आहे रब जो लहंदो मैदान महशर में हिसाब किताब जे लाइ त सभ खां पहिरीं क़यामत जे रब ऐलान कंदो आए उमर तूं भली करे आए मूं रब सां हथ मिला जेकी क़यामत जे ॾींहुं रब भली कर ॾींदो सो उमर हूंदो जैसा क़यामत ॾींहुं रब हथ मिलाईंदो सो उमर हूंदो जंहिं उमर अल्लाह जे ख़िदमत में इस्लाम पेश कंदो रब्बुल आलमीन मूं तो रब जे लाइ गिफ्ट में इस्लाम आंदो आहे जो मूं इस्लाम जी ख़िदमत कई आहे आस्ते आस्ते मुस्लमान पिया वधनि 100 150 200 मुस्लमान वधी विया 250 जो न थी विया 300 ऐं जेॾीमहिल मुस्लमान 313 थिया जेॾीमहिल मुस्लमान 313 थिया त हाणे लाइन चेंज थी हा पहिरीं बिलाल जी सब्र कर बाबा अम्मार यासिर साईं बाहि ते सुता पियूं सब्र करो सुमैया सब्र कर ज़नीरा सब्र कर अॻ में इहा तालीम हुई 313 थिया हाणे लख घणो हाणे रांदि सौते जी थींदी हाणे मुड़स जो मत आहे बिड़िया के वठबा हाणे झेड़ो कबो इन झेड़े जो नालो आहे जिहाद 313 ते अल्लाह जे रसूल जिहाद शुरू कयो अॼुकल्ह जिहाद खे चवनि था दहशतगर्दी ऐं जिहाद में फ़र्क़ु आहे लिड में लड्डू में फ़र्क़ु आहे बेवकूफ़ दुनिया खे न बनायो दहशतगर्दी ॿी शइ आहे जिहाद ॿी शइ आहे आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ॾींहं ताईं माण्हुनि जा रूह केरु थो कब्ज़ करे इज़राइल वॾो दहशतगर्द आहे मारे माण्हू सभु चक कया अथसि लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ते अज़ाब आयो हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम ज़मीन खे तरी ते खणी आसमान ते वञे ऊंधो करे फिटो कयो इहो कमु जिब्राइल कयो पोइ जिब्राइल दहशतगर्द आहे चओ न अल्लाह ताला पत्थरनि जा मींहं वसाया तूफ़ान मोकिलई किन ते ॿोॾ आई पाणी मोकिलई किथे पाणी पियो अचे किथे मच्छर पिया अचनि किथे पत्थरनि जो मींहुं पियो अचे किथे ज़मीन उल्टी पई थिए किथे जिब्राइल पियो कमु करे किथे इज़राइल पियो कमु करे किथे हवा पई कमु करे पोइ इन्हनि सभिनि खे तूं चओ इहे दहशतगर्द आहिनि इहे दहशतगर्द न आहिनि ॿुधी छॾ अल्लाह ताला इस्तेमाल तो करे छा थो करी तितर खे मारिया तो तितर खे धक दोणा डज़ तितर मरी पियो तितर चवे तो बंदूक दहशतगर्द आहे तितर बंदूक ते कावड़े वेठो आहे तितर खे चओ त इहा तुंहिंजी बेवकूफ़ी आहे बंदूक ते नाराज़ न थी बंदूक जंहिंजे हथ में आहे उहो पियो मारे बंदूक इस्तेमाल पई थिए बंदूक जो कोई ॾोह कोन्हे ॾोह उन माण्हू जा जिन घोड़े ते अथा कातिलूहुम युअज़िबुहुम अल्लाहु बिअयदीकुम क़ुरान मसलो हल करे छॾियो अल्लाह जी फरमायो आऊं मारींदुसि पर किथे मूं इस्तेमाल कयो जिब्राइल खे मारण वारो आऊं आहियां किथे मूं इस्तेमाल कयो तूफ़ान खे मारण वारो आऊं आहियां
किथे मूं इस्तेमाल कयो आहे पाणीअ खे, किथे मूं इस्तेमाल कयो मच्छरनि खे, किथे मूं इस्तेमाल कयो पत्थरनि खे, माण्हुनि खे मूं मारियो आहे। पर मुहम्मद मुस्तफ़ा जे ज़माने में आउं इस्तेमाल कंदुसि मुहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत में जीअं जिब्राइल रब जे हथ में इस्तेमाल थियो आहे, जीअं बंदूक शिकारी जे हथ में इस्तेमाल थींदी आहे, तीअं इज़राइल अल्लाह जे हथ में इस्तेमाल थियो, पत्थर रब जे हथ में इस्तेमाल थिया, तीअं अॼुकल्ह जो मुस्लमान अल्लाह जे हथ में इस्तेमाल थींदो। हलाइण वारो रब आहे, मुस्लमान बंदूक आहे। हल सॼण जीअं मारी जे हथ में बंदूक आहे, तीअं मुस्लमान मुजाहिद अल्लाह जे हथ में बंदूक आहे। हा हल सॼण, जिहाद दहशतगर्दी आहे। डॉक्टर साहब जी दा डॉक्टर साहब ही हिते हेॾो गंढो थी पियो, गंढा बाहि सूर निंड हराम आहे। हाँ बि ख़बर कर, छा तो करी? चुप चर छा चई हिनखे वठींदुसि, ब्लेड सां कटींदुसि, गंद नुपूड़े कढी साफ़ करे, डेटोल कपा धोई साफ़ करे, गंद कढी पोइ हुनखे टांका हणी, पोइ मथां पाउडर मलम लॻाए, कपा रखी पटो कबो। जेसिताईं इहो गंद न निकिरंदो तेसिताईं तूं ठीकु न थींदे। ऑपरेशन करण वारे डॉक्टर खे जेकॾहिं को माण्हू दहशतगर्द थो चवे त इहो माण्हू चूतियो आहे। डॉक्टर मरीज़ जो ख़ैर खाए, जेसिताईं गंद न निकिरंदो तेसिताईं मरीज़ ठीकु कोन थींदो। मुजाहिद जेसिताईं हिन मुआशिरे मां गंद न कढंदो, मुजाहिद खे दहशतगर्द चवण वारो चूतियो आहे। ऑपरेशन करण वारो डॉक्टर मरीज़ जो ख़ैर खाए, मुजाहिद हिन मुस्लमान क़ौम जो ख़ैर खाए। दिमाग़ ख़राब है। अल्लाह जे रसूल जिहाद कयो, जिहाद शुरू थी वियो। अब जो ख़बर है पहिरीं जंग कहिड़ी लॻी? जंग बदर। छा थियो हुन में कि मुस्लमान 313 हुआ, काफ़िर हज़ारनि में। मुस्लमान वेचारा 160 किलोमीटर पंधु करे आया। मदीने का बदर जो मैदान 160 किलोमीटर पंधु करे आया। वञनि पिया जिहाद ते, अचनि पिया पंधु 160 किलोमीटर पंधु। आज तबसरा तो कई रसूल जे सहाबा ते ॿुधी नथो मरी, बीठो आहे रोड ते, चुंकिची वारो अचे, केॾां थो वञे जी घोटकी, हूअ घोटकी पई नज़र अचे। सियारे जो खंघारो माण्हू उछले त घोटकी क्रॉस करे वञे, मरे पंधु नथो करी, बीठो आहे चुंकिची जे इंतज़ार में। उन्हनि सहाबा ते तबसरा था करियो जेको 160 किलोमीटर पंधु करे बदर जे मैदान ते जी बीठा आहिनि। 313 ॼणा आहिनि, 5 तलवारूं, 308 ॼणा लछूं खणी आया। पाणी बि कोन्हे, जे ज़मीन ते बीठा आहिनि उहो वारियासी ज़मीन आहे, रेती, पेर स्लिप पिया थियूं, थोरा बिना हथियारनि जे, पाणी जी खोट। अलाह जी फरमायो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान न थी, मुंहिंजी मदद अची वई, अचे पई मदद। पहिरीं मदद कहिड़ी आई? अल्लाह ताला सहाबा खे मैदान बदर में निंड ॾिनी। दुश्मन जे साम्हूं बीठा आहिनि, बीठे बीठे सुम्ही रहिया। दुश्मन जे साम्हूं मैदान जंग में सुता पिया आहिनि। अजीब ॻाल्हि आहे, तुंहिंजे घर जे ॿाहिरां फायरिंग थिए पोइ तूं सुम्हंदे? तू रात जो घर वेठो ही बाहर फायरिंग थी, रिपीटर खण, सॼी रात तुंहिंजी निंड आराम थी वेंदी। मैदान जंग में सहाबा बीठा सुता पिया आहिनि। अलाह साईं निंड छो मोकिली? चई पंधु करे आया हुआ, थकी पिया हुआ, मूं रब निंड ॾेई इन्हनि खे थोरो फ्रेश करे छॾियो। तयार थी विया, फक भॼी पियो। ॿियो त दुश्मन ते रोब पइजी वियो। दुश्मन ॾिठो वञ, हे एॾा दिलेर आहिनि जो मैदान जंग में बि सुम्हिया पिया आहिनि। हिननि खे त डपु ज़रे जो न आहे।
दुश्मन से रो पइजी ठका थियो मींह पइजी तो पानी जो मसलो हल थियो पानी गड थियो साहबा जे रेती वाली जमीन ते बीठा सा जमी वई पैर मजबूती आ पानी वही काफरन ना वञी जमे थियो काफरन वारी प्लाट ते तिरकण थी पई हाणे उन्हनि जा उठ ऐं पैर सिल पिया थियनि काफर तिरकन पिया साहबा जा पैर मजबूत आहिनि जिब्राइल जी जल्दी पुज बदर जे मैदान ते मोहम्मद मुस्तफा जे फौज जी मदद वञी करियो हलो नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा नारे तकबीर अची जो जंगिन जो सिलसिलो शुरू थियो बदर आद गज़वा बनिल मुस्तलिक गज़वा मरिजिया हुनैन खैबर अज़ाब खंदक फतह मक्का तबूक वठ वठा ही जंगिन जो सिलसिलो शुरू थियो जिहाद जो त काफर रुगो ॾिसंदे रहिया हैं मदीने जे बिना मुसलमान जो कब्जो थी वियो पर खैबर यहूदियन का पादरानी पड़े अब खैबर जे मुसलमान कब्जो करिया ये हुनैन वाली जंग में थी ताइफ नजर तियामा ये सब मुसलमान कब्जो करे विया दुज़ थी वञे तो सन 8 हिजरी में 12,000 फौज वठी मोहम्मद मुस्तफा मक्के में आयो जहे मक्के में रात जो हिजरत ते रसूल मजबूर थियो हो उन ही मक्के में अज मोहम्मद मुस्तफा चाबियूं बैतुल्लाह जो हथ में रसूल फाते जी हैसियत में बीठो आहे हाँ दुनिया ॾिसंदे रही मक्को भी वियो मदीनो भी वियो ताइफ भी वियो हुनैन में ताइफ भी वियो खैबर भी वई कल रसूल ऐलान कयो हो त आऊं ग़ालिब ईंदुसि माण्हू कोन ॾिसिया अॼु अखियुनि ॾिठऊं त बराबर मोहम्मद मुस्तफा ग़ालिब थी वियो मुल्क फतह थी विया वरे तन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा टोलन जा टोला धड़ा धड़ माण्हू कलमो पढ़ंदे विया इस्लाम में दाख़िल थींदे विया इहो इनकलाब नतीजो हो जिहाद जो पाकिस्तान खे घणो टाइम थियो 1947 पाकिस्तान ठहियो हेसि ताईं घणो टाइम थियो 43 53 ऐं 14 53 ऐं 14 घणा थिया 7-8 साल पाकिस्तान खे 7-8 साल थिया आहिनि घणा मौलवी था वाइज़ कनि हज़ारे मौलवी वाइज़ी आहिनि वाइज़ करे 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 मौलवी हिकिड़ा मरी विया ॿिया मौलवी मूं जहिड़ा मरण ते वेठा आहिनि 7-8 सालनि में हज़ारे आलिम वाइज़ करण वारा उन क़ौम जे अॻियां जेका क़ौम मुस्लमान आहे जेका क़ौम कलमू थी पढ़े जेका क़ौम तालीम याफ़्ता मैट्रिक इंटर BA MA उन क़ौम जे अॻियां 7-8 साल वाइज़ कयासीं इनकलाब कोन आयो मोहम्मद मुस्तफा 23 सालनि में इनकलाब आंदो आहे दुनिया ते ग़ालिब रहियो आहे नारे तकबीर शान मुस्तफा इनकलाब मुस्तफा आ इनकलाब जिहाद सां ईंदो ॿुधी छॾ वाइज़ घणा थिया आहिनि अला सरकारी बाग में जलसो है कासिम लोलो में भत्ता केॾो मज़ो पियो अचे मीठा मीठा हड़प हड़प और कड़वा कड़वा थूथू अब आदन ॾियण सुनता आएगा तकलीफ तोखे मज़ो पियो अचे अब मानियो खाई आंगुर के चटण सुनता पंजई आंगुरियूं हलवे में बोड़ियो आलम सगोरा चवनि था सुनता हींअर त हलवा पेड़ा निकिता जो सुभान अल्लाह इन्हनि हलवनि त दीन सॼो मटाए छॾियो अदा 12 रुपये अवल ते जेको देसी गे में हलवो ठाहींदो उहो बिना हिसाब किताब जे जन्नत में ईंदो भल खणी पहिरीं नंबर जो हरामी व्याजी हुजे देसी गे में जेको हलवो 12 रुपये अवल ते ठाहींदो
तो बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदो, वो भल घणी जिंदगी में नर गॾा के बि बख़्श न कई हुजे, पर सिधो जन्नत में। जन्नत तुंहिंजे पेट जी कहाई लंड कढाने। बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदो त ॿियो मौलवी उनजो ब्लड प्रेशर हाई थी वियो। तेज अदा जेको 12 भेरनि ते हलवो रधींदो, वरी हलवे में जेको बादामियूं विझंदो, हर बादाम जे दाणे जे एवज़ में उनखे हिकिड़ी हूर मिलंदी। हर दाणे जे एवज़। हींअर तव्हां अख़बार में पढ़ियो, मुल्तान में हिकिड़ी हलवे जी देग ठाऊं 50 मण जी देग। उन में बादाम घणा हुआ? 50 मण जी देग आहे, हुन में 2 मण बादाम आहिनि। 2 मण बादाम जा दाणा घणा थिया? हर दाणे ते हूर आहे। 2 मण बादाम हुन जा दाणा ॻणियो त जन्नत वारियूं हूरियूं त सभु मुल्तान वारा खणी ईंदा, पोइ सिंध वारा छा कंदा? सिंध वारा पोइ अंबरा कमंद में वञी हथ ते कपिड़ा धोईंदा। दिमाग़ ख़राब आहे। मीठा मीठा हड़बड़, कड़वा कड़वा थूथू, आंगुरियूं चटण सुन्नत आहे, बिस्मिल्लाह। दंदड़ करण सुन्नत आहे, बिस्मिल्लाह। जिहाद करण सुन्नत आहे। रसूल जिहाद कयो आहे, अथाजी या 29 जंगियूं रसूल पाण लड़ियो आहे। जिहाद बि सुन्नत आहे। हलो जिहाद। जिहाद ये जो बंदी खर मगद मुला माराईंदा, वरी लवाई दो, उसरा दो, बची दो। जिहाद जिहाद याद रख। तव्हां बल पंहिंजे घरनि में ॾियो, का परवाह न आहे। असां कल्ह बि कुर्बानी जा बकरा हुआसीं, अॼु बि कुर्बानी जा बकरा आहियूं। कल्ह अंग्रेज कुते लानती असांजे मुल्क ते हुकूमत कई, अॼु बि लाहौर जी बादशाही मस्जिद शाहिद आहे त लाहौर जे बादशाही मस्जिद जे अंगण ते रोज़ानी 70 देवबंदी मौलवी अंग्रेज फांसी ते चाढ़ी विया। लाल किलो शाहिद आहे, दिल्ली जो चांदनी चौक शाहिद आहे, जिथे देवबंदी मौलवी फांसी चढ़ंदा हुआ। मुंहिंजा दोस्त असां कल्ह बि फांसियूं कयूं। पाकिस्तान ठहियो, चयोसीं त को सुख जो साह खणंदासीं, को इस्लामी कानून ईंदो, पर हिन मुल्क ठहण खां पोइ वरी बि गोली देवबंदी मौलवी खे साम्हूं आहे। वरी बि तुंहिंजी क्लाशन जो रुख असांजे तरफ़ आहे। शमसुल्लाह की शहीद जो, मुफ्ती यूसुफ साहब शहीद कयो, मुफ्ती जमील के शहीद कयो तव्हां, मुफ्ती शामज़ई के तव्हां शहीद कयो, मुफ्ती अतीकुर रहमान के तव्हां शहीद कयो, जामे फारूकी जे उस्तादनि के तव्हां शहीद कयो, जामे बिल्लोरी जे उस्तादनि के तव्हां शहीद कयो। तव्हां बमबाणी सरहद में सवे तालिब आलिम रातो रात मारे छॾिया, सवे मदरसा ढाए छॾिया। तव्हां हक नवाज़ जंगवी के शहीद कयो, ज़िया रहमान फारूकी के शहीद कयो, अली शेर हैदरी के तव्हां शहीद कयो। अॼु जो को ॾींहुं आहे, तव्हां असांजे सिंध जे हीरे के शहीद कयो आहे। इन ॻाल्हि जी परवाह न आहे। कल्ह बि गोली असांजे लाइ हुई, अॼु बि गोली असांजे लाइ। तूं गोली हण, तोखे ख़बर पवे इंशाअल्लाह क़यामत जे सुबुह तक ही अल्लाह जो क़ुरान बि रहंदो, तो उलमा देवबंद जा हाफ़िज़ ऐं मौलवी बि रहंदा। नारे तकबीर, उलमा हिकिड़ो मुजाहिद वेठो आहे असेंबली में। इमरान खान मायूं वठी आयो इस्लामाबाद में, इलाही खोड़ छड़ा वियासीं, वरी सगरिया थी मोटिया। राजन जो सुख थियो। मौलाना फजल रहमान साहब फरमायो, चाहिए अगर धर्म से इनकलाब आ सकता है तो मैं इस्लामाबाद में वो धरना मारूंगा कि दुनिया याद करेगी। दुनिया में इतना बड़ा धरना नहीं होगा जो मैं फजल रहमान के अंदर। कि धर्म जानता है। नवाज शरीफ तो भूख लाई जी, इमरान खान पादरी आया, नवाज शरीफ मत छड़े।
जीअं जी साईं काई मिली छा क्या वेचारे खे सम्झ कोन्हे सईद सगोरो आहे हिकिड़ी घोट त बि पी घोट त बि पी हिकिड़ी पोख त बि पचे कूड़ी कांगड़ में नचे प्यालो तो पुरके मुलऊं तो कुरके जहिड़ी पिणस जी था पियूं बिस्मिल्लाह नवाज शरीफ आयो कराची में पुछई काई मिली जागा पुछई कराची जी आदमशुमारी घणी अची 22 करोड़ तो पासे में भी अमरा वेठो थे तू दाढ़ी चओ 22 करोड़ सॼे पाकिस्तान जी आदमशुमारी आहे किचड़ होई जा बकरन मिस्किन का खबर काने का नवाज शरीफ भूख लाइजी वियो ते छा थींदो उन टाइम ते मौलाना फजल रहमान साहब नवाज शरीफ खे चयो का परवाह न कर पार्लियामेंट तो के वजीर आजम कयो आहे पार्लियामेंट जी मंजूरी खां सवाइ तव्हां इस्तीफा नथा ॾेई छॾियो उन मौके ते हुकूमत खे संभालण वारो मौलाना फजल रहमान हो असेंबली में जेका मौलाना साहब तकरीर कई इन तकरीर खां पोइ असेंबली जा मेंबर दोस्त तोड़े दुश्मन उथी पिया मौलाना खे भाकर विधऊं पेशानी ते चुमियो ॾिनो त तो मुल्क खे बचायो आहे नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर अमेरिका 2014 जी वर्ल्ड सर्वे मुताबिक पूरी दुनिया लेवल ते जेका अमरीकी सर्वे थी उन 2014 जे सर्वे खां पोइ अमेरिका रिपोर्ट ॾिनी तो पूरी दुनिया पूरे वर्ल्ड में ज़हीन तरीन सियासतदान अक्लमंद ऐं ज़हीन तरीन सियासतदाननि में मौलाना फजल रहमान चौथे नंबर ते हा पाकिस्तान में बि कंहिं सियासतदान जो नालो कोन्हे उन्हनि जो नालो त पाट ते ई कोन्हे ज़हीन तरीन अक्लमंद सियासतदान जेके मौलाना फजल रहमान साहब आहे हाणे जेको बिल पेश थियो आहे जंहिंमें गवर्नमेंट मौलवियुनि खे फौजी अदालतन में फांसी ॾियण थी चाहे इन बिल के खिलाफ मौलाना फजल रहमान साहब मैदान वरतो आहे उन खां पोइ असांजे सिंध जो हीरो बेदर्दी सां शहीद थियो लाड़का सखर जे अंदर अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो शहीद थियो समझो उन जा कातिल गिरफ्तार थिया आहिनि 5 कातिल आहिनि उहे 5 ई कातिल चवनि था असीं किराए जा कातिल आहियूं असांखे पैसनि जी लालच ॾिनी वई आहे उन ते असां इहो तव्हांजो माण्हू मारियो आहे सवाल इहो थो पैदा थिए त उहो माण्हू कहिड़ो आहे उहो वागुन कहिड़ो आहे उहो मगरमच्छ कहिड़ो आहे उहे ॻुझा हथ कहिड़ा आहिनि उहा खुफ़िया ताक़त कहिड़ी आहे जेका बछूं करे पैसा ॾेई किराए जे कातिलनि खां हक़ वारनि आलिमनि खे बि माराए उहे ॻुझा हथ ज़ाहिर करियो उहे ॻुझा हथ ज़ाहिर करियो अञा ताईं गवर्नमेंट ज़ाहिर न पई करे इन्हनि ॻुझनि हथनि खे ज़ाहिर करण जे लाइ कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान साहब पूरी मिल्लत इस्लामी पाकिस्तान के मुसलमाननि खे सॾु ॾिनो आहे त 1 मार्च ते सभु इस्लामाबाद में गॾु हा हाणे थी ख़बर पए नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम इस्लामी इंकिलाब ओए 1 मार्च ते मुजाहिदनि जो समुंड पलटण घुर्जे इस्लामाबाद जे रोड वो खाली न हुजे जेते मुजाहिद चौकीने पटकन डंडल वारा न हुजनि बुधी जो समुंड हुजण खपे ख़बर पवे अमेरिका कुत्ते खे त मौलाना फजल रहमान अकेलो न आहे बल्कि करोड़े इंसाननि जी क़यादत हिन जे हथ में आहे समझो हा ख़बर पवंदी त जिहाद सवल आहे या न दुबई में नौकरी मिले थी तव्हां हलंदो 80,000 रियाल पगार मिलंदो हवाई जहाज जी टिकट ऑटोमेटिक फ्री मेडिकल फ्री समझो राइश फ्री 80,000 रियाल पगार तव्हां हलो था साईं मुंहिंजो नालो लिखा साईं पहिरीं मुंहिंजो नालो लिखा दुबई वञण लाइ तयार आहे अरे पोइ घर वारी पोइ बच्चा अलाह ख़ैर कंदो हल दुबई पीउ चवे पुट खे छोरा भाग खुलियो अथई वञ दुबई रन जी परवाह न कर मां वेठो आहियां हल दुबई सभु तयार आहियो
पहिरीं मार्च ते मौलाना फजल रहमान साहब काल दुनिया हुकूमत के ॿुधाइणो आहे त डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे जा कत्ल ज़ाहिर करियो न त हे मुजाहिद हाणे ख़ामोश थी न वेंदा। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। जेकॾहिं तव्हां गांव फारग न आहियो तव्हीं नथा हलो न त बि परवाह कान्हे का। सिंध जे अंदर 36,000 देवबंदियुनि जा मदरसा आहिनि। पूरे पाकिस्तान में देवबंदी मदरसनि में पढ़ण वारा तालिब 25 लख आहिनि। हा जेकॾहिं तव्हां न पालिया न त बि तव्हांखे सलाम हुजे जेॾी महिल मदरसनि जा तालिब 25 लख हा तस्बीह लठ ऐं टोपी पट के सां इस्लामाबाद में पहुता न इंशाअल्लाह ताला इस्लामाबाद जे बंगलनि में लज़नो ईंदो। हा इंशाअल्लाह ताला इनकलाब अचे पियो पर इनकलाब ईंदो। हा तस्बीह पढ़ण ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। इनकलाब तो खड़े लठ हजरत उमर साईं बीठो आहे दिब ते चढ़ियो बीठो आहे अटेंशन में। हजरत उमर साईं बीठो चवे तो अरबी घोड़े के स्पीड में तेज रफ्तारी में तव्हां गुज़ारियो। हजरत उमर अटेंशन में बीठो आहे दिब ते चढ़ियो अरबी घोड़ो स्पीड में अचे पियो। ज़ूं हजरत उमर जे भक मां जिन महिल घोड़ो अची क्रॉस थो करे हजरत उमर झंप ॾेई उन घोड़े ते सवार स्पीड में घोड़े ते झंप ॾेई सवार करण वारो उमर हो। इहा ट्रेनिंग हुई रसूल जी। नारे तकबीर, शान सहाबा, शान फारूक आज़म, नारे तकबीर। जेके ही घिड़ी पिया तलवार खणी त वरी मुड़िया न। इहो आहे जिहाद जो जज़्बो। मर्द औरतूं नंढा वॾा पुराणा सभु तयार हुआ। जेसि ताईं तव्हां में जिहाद जो जज़्बो न आयो, जेसि ताईं तव्हां में पंहिंजे क़ाइद जे सॾ ते लबैक चई जान माल तन मन धन जी बाज़ी न लॻाईंदा तेसि ताईं मुल्क में इनकलाब कोन ईंदो। जेकॾहिं चाहियो था त क़ुरान जो निज़ाम अचे, इस्लामी इनकलाब अचे, मुहम्मद मुस्तफ़ा जो निज़ाम अचे त जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾियो। हलो डॉक्टर साहब के हिननि असांजे अॻियां हटाए छॾियो। ख़ैर आहे उनजी ज़िंदगी ईअं हुई। रब हुनखे मुंतख़िब कयो शहादत लाइ। छा सीट ख़ाली थी वई? छा मौलवी ख़तम थी विया? छा जमीयत जे कम खे ब्रेक लॻी वियो? न न अचे पियो राशिद महमूद ख़ालिद जी शक्ल में। हा कल इलेक्शन थी सॼी सिंध जा माण्हू गॾु थिया हुआ। वॾियूं गदियूं उते हुयूं। साईं अब्दुल अज़ीज़ उते हुयो, साईं अब्दुल कयूम वारा उते हुआ, साईं सिराज अहमद अमरोची उते हुआ, जरार पहोड़ वारा उते हुआ, सभु बुजुर्ग हुआ। समझो 372 माण्हू गॾु थिया। जिन वोट ॾिनो 372 माण्हुनि मंझां 142 वोट मिलिया मौलाना अब्दुल्ला पौड़ खे। 230 वोट राशिद महमूद के मिलिया। बड़ी अक्सरियत सां डॉक्टर जे सीट ते डॉक्टर जो फर्जंद राशिद महमूद मुंतखब थियो आहे। अॼु तव्हांजे जलसे में अचण वारो आहे। बि उनखे ॾिसजा त डॉक्टर जीअरो आहे, डॉक्टर वियो ई कोन्हे। इंशाअल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरे, शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरे, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम। जिंदगी रही मुलाकात बाकी व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।